ओम नमः शिवाय। हाँ श्याम मामा पलो तई मन ही सब पूरी कजांस मालपुर पंजाब। ओम नमः केरी ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। बचरो ॾिस मुंहिंजा मनवांशक मां ॼाणी ॼाण सभु तोखे मालूम थी महादेव। मूंखे तकर में कुझु चवण बि नथो अचे महादेव सभु मालूम अथई तोखे। हाँ अनुरागाणी पलो अथई मुंहिंजा मनवांशक महराज। हाणे मनीषा खे पुटु ॾिजे ही मुंहिंजा मनवांशक महराज रोटी ॾींदे वरी। हाँ अकेलो हाँ राजमाखी जा जो पलो ये राजमाखी शायद। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तलरे जा परिवार जो पलो अथई मुंहिंजा मनवांशक महराज। ठीक है मीना जो पलो अथई। हाँ शांति जी मम्मी तबियत ठीक रहे पुछर। हाँ गुड़िया बिल्कुल मुंहिंजा मनवांशक महराज मेहर करेस अञा घणी देर सुम्हंदे महादेव जाग। मीना जो पलो अथई मुंहिंजा मनवांशक महराज सभिनी जा थींदा सभिनी जा आहिनि करण वारो महादेव आहे। देर का जे न थींदा त हुन में भलो हूंदो भॻवान जे ईअं राज रखियल हूंदो असांखे कहिड़ी ख़बर। माई तकड़ कई चिबी सिबी मिली वई थोरो देर सां कयां त नओं न मॉडल। ॾिस असांजो चवंदा आहियूं हे माउ पीउ खे ई ख़बर हूंदी आहे न भई हीअ इच्छा ॿार जी पूरी करणी आहे या न पूरी करणी आहे। बाहि में हथु विझंदो त माउ पीउ मना कंदो न। असांजी जेका इच्छा भॻवान खे वणंदी उहा पूरी कंदो न की न असां चवंदासीं खॾे में वञी पऊं त भॻवानु विझंदो या न। हा बिन्हीअ फलो अथई नरीअ फलो अथई मुंहिंजा मनवांशक महराज। शेवा कंदी थी मूंखे हर हफ़्ते वीचारी काफ़ी ठाहे ॾींदी आहे। मनवांशक महराज वीचारी वरी कंदी आहे बिन्ही वीचारी शेवा शाबस। घराड़ी परिवार जी सभु रहिजी अचे। हाँ राम मशीन वारो शुआरा ॾेई दीपा जी ओम नमः शिवाय। ओम असांजी दुर्गा भेण पलो अॼु चांहि न पीआरी अथई भले हूअं पई चांहियूं पहिरों तुंहिंजे घर चांहि आई भाई हूअं रोज़ चवां थो पीआरींदी आहे अॼु मां न पीती आहे। बिल्कुलु बिल्कुलु काजल जो पलो भाई न्याणीअ जो जीअं भाॻो खोलियो अथई। असांजी वीचारी न्याणी आई आहे जाम पारे जी न्याणी वीचारी हॾ हयान मनवांशक महराज। दुर्गा जी रहिजीअ जे अंत वेलो सवेलो कजे। अरे अम्मो के सुमत अचे मनवांशक महराज। ओम नमः शिवाय। उषा पंहिंजी सारी मुंहिंजे मुंहिंजा मनवांशक महराज चर बैर कजा। पप्पू गुप्ता जे ज़ाल जो पलो धीअ ॼमे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। जेॾो तुंहिंजो ना तेॾी तोखां बाज घुरो तूं तूं हाँ पुॼाण खां जो मालूम तोखे सभु की सभिनी जो तोखे मालूम आहे महादेव। मां कंहिंजे लाइ चई कंहिंजे लाइ चवंदसि सभु तोखे मालूम आहे महादेव। मालूम तोखे सभु की तूं सभिनी जो सिर सेठ दावन पंहिंजी हेठि ढकिजे ऐब सभु जा कॾुटी बि चो टियों माण्हू ॾियनि मेरा मालिक तूं न विसार मूंखे मां त जीअं आई तुंहिंजे आसरे सभई पारूं सूरजूं जो लहिजे मुंहिंजी लॾी। ये मुंहिंजा महादेव भगवान भोलेनाथ तूं नमो मटे ॻाइण वारा जो लोक मटियो तां घोरियो। ये मुंहिंजा महादेव सारीअ संगत जो पलव अथई मुंहिंजा महादेव पलवनि वारा साईं सभ खे सुठी सुमत ॾे महादेव जेका सुठी इच्छा हुजे उहा पूरी कजां महादेव। ग़लति इच्छा कंहिंजी पूरी न कजांइ महादेव। सभ जी इच्छा पूरी कर पर शुद्ध शुभ भावना वारी जेका महादेव हुजे उहा कजां। पलव जे पाई दाता तुंहिंजे दर ते दाता दरान जा तूं हर जो न मिरई तुंहिंजे मनत
दुखड़ा मिटाई आसूं अगाई आसूं आस वंदनी जो आए गुर शरण में जो आए महादेव तुंहिंजी शरण में बाबा भोलेनाथ गुरुदेव गायन वारा कृष्ण राधा जा कृष्ण जेको अचे तुंहिंजी शरण में बैठ करे अरदास कर टिंग सदा सखी पूरन करियो आस दुख दर्द सब दूर हो लगे न यम की त्रास कार्य करियो रास संशय कोई ना रहे कार्य करियो रास संशय कोई ना दादा जी सेहत सुठी रहे ने दादा जी सेहत सुठी रहे दादा होलाराम जी भी तबियत थकियो तो सोनो शिवलिंग ठारायो तो तव्हां लाइ भई तव्हां माताऊं सेवा ओम नमः शिवाय उन लाइ मेहर कयो उन लाइ भी पलो भाई यो कयोसि दादा होलाराम जो पलो त मुंहिंजा पलवन वारा साईं पलो पजो परिवार सेवादारी नंढे खां वॾा वॾा वाशी उन जो पलो ते माला जो पलो ते माला माला उन जो पलो माला ने वाशुमल भी जो वाशी वेलो पलो हाँ देव की एकड़ो असां दीक्षा भविष्य पलो दीक्षा भविष्य पलो ते भाटिया परिवार जो पलो भाटिया साहब असां सेवाउनि में सदैव अग्रसर रहंदा आहिनि बाविश पासी भले सेण आहिनि तॾहिं बि वीचारा अॻियां था रहनि पास थे सुठी मार्कुनि सां मासी 70 to 80 जे विच में मेहनत करे न ईअं ई अरे हिते वेठा तो बिना महिनत कजे हेॾे बबली हेॾे महिनत कंदो न मुंहिंजो पुटु थींदो पास ऐं हे ॿई ॼणा ईअं टपो ॾेई करे पास थींदा वञनि ओम नमः शिवाय ॿुधो हाणे जल्दी जल्दी वेचारे दादीअ खे सत्संग करण बोल मनवांश का ॾिसो जंहिंखे ज़रूरी वञिणो हुजे त उहो प्रसाद वठे न त दादीअ जो सत्संग ॿुधे ॿुधो के माण्हू चवनि पिया भई असांखे बुख में साह थो वञे तॾहिं अध में पलो पातो आहे ग़लति मां ग़लति आहियां जो विच में पलो पातो आहे पर जिनखे ॾाढी बुख लॻी आहे जेको परेशान आहे भई मां नथो वेही सघां उहो प्रसाद वठे बाक़ी घाई करे प्रसाद कोई न वठे सत्संग ॿुधे दादीअ जो काॾा वीचार दादी आई आहे मौक़ो मिलंदो तो ॾाढो हथ मुश्किल जोड़े वेनिती थी कयां महिरबानी करे जेको ॾाढो नथो वेही सघे उहो न वेही लाचार न त सभु वियो ऐं मौक़ो अहिड़ो देर सां मिलंदो अथव जो दीदी जिन असांजे विच में हुजनि ऐं अहिड़ो सुहिणो सत्संग उन्हनि जो कार्यक्रम हुजे त मां चाहींदुमि मां त दिलि सां वेही करे ॿुधंदुमि तंहिं हूंदे बि शांतीअ सां ध्यानु ॾींदा जेके जेके खपे हिकु हिकु ॼणी उथी करे अचे मासीअ खां पंहिंजो प्रसाद जेकॾहिं कंहिंखे वञिणो आहे त हरू भरू बुख लॻी हुजे त ठीकु आहे न त मूं वांगुरु वेही रहे सुभाणे ताईं बि बुख न लॻंदव क्या बात है अचो भाई दीदी जन खे ॾियूं भाई असांजो राज भाई हिकिड़ो दीदी ॿ लाइनूं ख़ाली ॾाढो कल्ह खां वीचारो